मुल्कनि जा न सिर्फ़ु मुल्की निज़ाम हलाइण लाइ क़ानून क़ाइदा ज़ाब्ता ऐं उसूल हूंदा आहिनि पर उन्हनि मुल्कनि तरफ़ां जंग विड़हण लाइ बि क़ाइदा ऐं उसूल मुक़ररु कया वेंदा आहिनि। ताज़ो अमरीका ऐं इसराईल पारां ईरान ते मढ़ियल जंग में अमरीका ऐं इसराईल समूरनि उसूलनि ऐं ज़ाब्तनि जूं धज्जियूं उॾाए छॾियूं आहिनि। जंहिं तरीक़ेकार सां ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई ते हमिलो करे खेसि शहीद कयो वियो, इन रीति वेझे माज़ीअ जी जंगुनि में उन जो मिसाल मिले नथो। ॻाल्हि सिर्फ़ु इते नथी रुकिजे। ईरान ते उन ॾींहं वारे हमले में नियाणियुनि जे स्कूलनि ते बि बमबारी करे 160 खां वधीक शागिर्दियाणियुनि खे मौत जी निंड सुम्हारियो वियो। हिन वक़्त जी इत्तला मूजिबि तेहरान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एकीय इस्पतालुनि, रेड क्रिसेंट जी एम्बुलेंसिस ऐं 5 स्कूलनि खे निशानो बणायो वियो। उन खां सवाइ तेहरान में शहरनि खे फ़राहम थींदड़ पीअण जे साफ़ पाणीअ वारे प्लांट खे बि निशानो बणाए इसराईल तबाह करे छॾियो। अमरीका ऐं इसराईल जी ईरान में हलंदड़ जंग दिफ़ा निज़ाम सां गॾु आम शहरनि खे बि निशानो बणाइण वारे अमल ते गॾियल क़ौमुनि जी ख़ामोशी बि हिकु सवालिया निशान आहे। अमरीका ऐं इसराईल पारां ईरान मथां शुरू कयल हमलनि समूरे ईरान में उथल पुथल मचाए छॾी आहे। दुनिया जे सुपर पावर मुल्क अमरीका ऐं संदसि साथी मुल्क इसराईल आलमी जंगी क़ानूननि जी भञकिड़ी कंदे ईरान जे दिफ़ाई निज़ाम खे निशानो बणाइण सां गॾु शहरी आबादी मथां हमला पिणु कया आहिनि। हिकु पासे अमरीका ऐं इसराईल जो ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई खे शहीद करण बावजूदि संदसि ईरान में रिजीम चेंज करण वारो ख़्वाबु अधूरो आहे। अमरीका ऐं इसराईल पारां 28 फरवरी ते हमला शुरू कया विया। हिन जंग खे 10 ॾींहं गुज़रण बावजूदि ईरान जी जवाबी कार्रवाई वारी सलाहियत सुपर पावर मुल्क खे वाइड़ो करे छॾियो आहे। हिकु पासे ट्रंप परॾेही मीडिया खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त ईरान जे सुप्रीम लीडर सैयद मुज्तबा अली ख़ामनाई मां ख़ुशि न आहियां। मुज्तबा अली ख़ामनाई खे सुप्रीम लीडर इन करे चूंडियो वियो त हू अॻूणे सुप्रीम लीडर आयतुल्ला अली ख़ामनाई जो पुटु आहे। मजलिसे ख़बरगान तरफ़ां मुज्तबा अली ख़ामनाई खे सुप्रीम लीडर चूंडण वारे ऐलान बादि इसराईल पारां तेहरान ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में हमला कया विया आहिनि, जॾहिं त ॿिए पासे रूस जे सदर प्यूटिन पारां मुज्तबा अली ख़ामनाई खे सुप्रीम लीडर चूंडजण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त हिन जंग सां खिते में वधीक छिकताइण वारी सूरतहाल पैदा थींदी या वरी आलमी ताक़तूं मिली जंग रोकाइण में कामयाबु थींदियूं।